अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। तफ़सील मूजिब काल्ह शिकारपुर प्रेस क्लब शिकारपुर जूं साल 2022 जूं चूंडूं डिस्ट्रिक्ट बार जे सदर एडवोकेट मोहम्मद अली मेमण ऐं मावन आशिक़ दाई जी निगरानीअ में थी गुज़रियूं, जंहिंमें सोडो जेम्स ऐं सुल्तान रिंद जे पैनल उम्मीदवारनि जे विच में मुक़ाबिलो थियो। मुक़ाबिले बाद सोडो जेम्स सदर रहमतुल्लाह सुमरो, नायब सदर रहीम बख्श जमाली, जनरल सेक्रेटरी आरिफ कुरैशी, ज्वाइंट सेक्रेटरी नज़ीर अहमद कुरैशी खज़ानची ऐं जॾहिं त एग्ज़ेक्टिव कमेटीअ में आगा मोहम्मद ईसा उर्फ इसरार पठान, दीदार सुमरो, अयाज़ मंगी ऐं मोहम्मद इब्राहिम बिरोही कामयाब थी विया। कामयाब थींदड़ उहिदेदारनि खे शिकारपुर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि मुबारकबाद ॾिनी ऐं उमेद ज़ाहिर कई त कामयाब उहिदेदार पंहिंजे समूरनि सहाबी भाइरनि सां गॾिजी पंहिंजा सहाफ़ती फ़राइज़ अहसन तरीक़े सां सर अंजाम ॾेई अवाम सां पेश ईंदड़ मसइलनि खे उजागर करे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदा। ख़बरुनि जी दुनिया।